रोशन तुझे दिल में मुंहिंजे लाइ नफ़रत अजायो आहे। बालाज खान जो मां बि सताल आहियां ऐं तूं बि मूंखे अखियुनि में काठियूं थो हणी। अखियुनि में काठियूं नथा बर्दाश्त कयो शाहनवाज़ खान। बालाज खान असांखे ज़हर जूं गाघियूं पीआरियूं आहिनि। तूं बि हुनखे उफ़ट मार जाए न, मूंखे छो थो तंग करी। मल्हार बाबा इन रिश्ते जे लाइ कॾहिं बि राज़ी कोन थींदो। तूं बाबा खे परेशान न कर। मुंहिंजो हिन हयाती में मिलण मुमकिन कोन्हे। दोस्तों जीअं तव्हां पोइ केतिरी टी फिल्मूं वग़ैरह बि ॾिठो हाणे अचण वारी एपिसोड में पापनगर में आख़िर छा थींदो? छा हाणे बिल्कुलु राबेल बि मल्हार सां राज़ी थी चुकी आहे या वरी राबेल ॿियो को नओं रंग ॾेखारण वारी आहे मल्हार खे? सॼी कहाणी ॿुधायूं था हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल दोस्तों ईअं न आहे, हाणे राबेल राज़ी थी चुकी आहे मल्हार सां ऐं मल्हार खे आसरा बि ॾिए थी त वाकई बाबा आस्ते आस्ते मञंदो, तकड़ न कर, बाक़ी बाबा खे तंग न कर, बाबा तंग न थी वञे तव्हां मल्हार। ऐं मल्हार कोशिशि में आहे त राबेल परचिजी वई आहे त हाणे मिठल खे बि परचाए वठां, काको मिठल बि परचिजी वञे। अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। होॾो रोशन वरी बि तंग कंदो रहंदो कंहिंखे, शाहनवाज़ खान खे। उन्हनि जी पाण में अनबन थी वेंदी आहे इन ॻाल्हि ते। अचण वारा एपिसोड उहे ज़बरदस्त थींदा, धमाकेदार थींदा। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।